अस्सलाम वालेकुम क्यों तव्हां सब उम्मीद है कि हूंदो आऊं तव्हांजी कैमरामैन अदी ही है तव्हांजी मास्टर शेफ अदी। हाँ तव्हां सोचो पिया ही डिग छाला रखिया अथनि तव्हांखे ॿुधायां थी ही आहे असांजी ईद जी शॉपिंग सभिनि जी त उहा तव्हांखे तव्हांजी मास्टर शेफ ॾेखारींदी। हल अदी शुरू कर पंहिंजो कमु। ठीक है दी पहिरीं जेको आहे भाइटियो आहे न उन जा ॾेखार। हाँ शुरुआत उन सां कयूं था। नंढड़ो भाइटीअ लाइ मिड़ई ही असां पंहिंजे भाइटीअ लाइ वरितो आहे। ॿ वॻा वरिता आहिनि ईद जे लाइ। ॿिया बि वरिता आहिनि सिपिजनि सिपिजनि पर ही असां मिड़े खर्चे पाइण लाइ फ़िलहाल वारे ते थींस। हाँ नंढड़ो आहे न कपिड़ा जाम थो मचाए। जेको त शहर वञे उहो त नंढड़े लाइ वठी अचे कपिड़ा। ऐं ख़ाली ॿ खणी आई आहियां। सही हाणे निकिरे सघूं न साइड ते आराम सां मथां रोई लाइ। हाँ इनके साइड ते रख। ही ॾेखार अम्मा जो वॻो। ही अम्मा जो ही 3 पीस सूट आहे लोन जो। अम्मा खे अहिड़ा ई वणंदा आहिनि लोन जा। अम्मा भर्त वारा जड़ियल पाए ई कोन थी। चए थी मुंहिंजे लाइ सन्ना हल्का हुजनि उहे पायां। ही कमीज सुठी लोन सुठे वारी। दिस इज कमीज, दिस इज दुपट्टा, दिस इज शलवार। सही है सही। कोन्ता खोलियुसि छो त वरी गुंज भॼी वेंदा वरी अम्मा असांखे तड़का ॾींदी। हाँ ठीकु आहे। हाँ शुरुआत अदी तो वारो वॻो ॾेखार। हाँ अदी तुंहिंजा सिबियल थी ॾेखारे पई। ठीकु आहे मूं इहे सिबाया आहिनि। इहा जेका साम्हूं वेठी आहे इन खां रुपए जी बि रिआयत कोन थी करे। त हाणे सिफ़ारिश कयो त कुझु रिआयत त करे। ही आहे सलवार बाक़ी कमीज तव्हांखे खोले छो त सिबियल। ही गर्मी जे हिसाब सां आहिनि वरी माना ईद खां पोइ वरी जेका आहे गर्मी न उन में घर में माण्हू पाईंदो। सही सही। ॾिसो ही बाहियूं तव्हांखे सिबाइणा हुजनि त पोइ मूंखे कॉन्टेक्ट कजो कमेंट बॉक्स में। ठीकु आहे सही सही। हाणे अदी तो वारो वॻो ॾेखार को। अदी त सभु पहिरीं मुंहिंजा ॾेखारींदा। मुंहिंजा ॾेखारिया न ही पासो अदी ही जेको मूं इहो ॾिठो न टिकटॉक ते वॻो मूं ॾिठो न त मूंखे इलाही वणियो। वरी अदी खे सॼो सामान वठी ॾिनो। मुंहिंजो अदी मूंखे अहिड़ो सेम वॻो ठाहे ॾे पोइ अदी मूंखे वरी ही ठाहे ॾिनो। ही ईद जो आहे पर ईद ते कान पाईंदी। हे मिड़े फंक्शन थियनि था कल्चर डे वारा फंक्शन थिए त मुंहिंजो उन में आउं पाईंदसि। कोने में पाईंदी। सुठो पियो लॻे न ॿुधाइजो कमेंट में। त अदी सुठो सिबियो हुजे न त वरी सोलो कयां त मूंखे ॿुधाइजो। न न सुठो सिबियो आहे इंशाअल्लाह त सभिनि खे वणंदो। पाईंदे ठहंदई मुंहिंजी गंदी ही अथव। पाईंदे कोन ठहंदई। ही गंदी ॾिसो गंदी बि सुठी आहे। सॼी रबीन मूं वरिती आहे सॼी पोइ हणाई अथमि गंदी खे। ॿुधाई त वरी वरिती आहे या पाण वठी पंहिंजे पसंदि ते सभु कुझु। हाँ ॾिसो पाईंदो न सुठो लॻंदो ई। हा हिकिड़ो मोती पंहिंजे हथ सां पोइ न न ठहियल डोरी वरिती आहे ठहियल। अचो चाव न हाणा अहिड़ी आहे जो तूं ना बजे हीअं उन हथ सां कोन ईंदी। ऐं हीअ वॻो बि मूं ॾिठो टिकटॉक ते वीडियो अपलोड कयो मां वरी ही वरी भराईंदसि थाली। ही थाली ईअं हा कच्ची सिलाई थियल आहे न। हा रंग ॾिसो हिन जो हिनखे वरी भराईंदसि। इहो अगरि भरिजी वियो न वरी आउं इंशाल्लाह तव्हांखे ॾेखारींदी। हिनखे साइड ते रख। सिबियल आहे इहो बि थोरो। हाणे न ढगे ते रख कुंड ते उछरीस। कपिड़ा आहिनि छा कयो आहे पाण कपिड़नि सां ज़ुल्म कयो आहे। अॼु हीअ आहिनि असांजा गर्मी जा वॻा। हाँ गर्मी इन खां पोइ ॿिए ॾींहुं टे ॾींहुं माण्हू कमकार थां में धोइणा वठंदा जाम। हाँ ॿियो इहे हुनजे हिसाब सां ही वरी ही डिज़ाइन मूं रखी आहे। डिज़ाइन वरिती की हर डिज़ाइन ईंदी अथई। हिनजी गंदी ही अथई मुंहिंजे ही रंग जाम थो वणे। ही गंदी आहे। ही मूंखे एॾो वणियो त वरी ॿियो भेड़ो ई वरितमि कारो। अदी जो भेड़ो आहे मुंहिंजो भेड़ो आहे। संदे ते भली डिज़ाइन रखी आहे न मुंहिंजे ते डिज़ाइन ॾिसी सिंपल रखी आहे। इंसाफ़ कयो तव्हां। ॾेखार तो वारो वॻो ॾेखार कारो जो ही संदे ते महिनत कई आहे। ॾिस कहिड़ी भली डिज़ाइन ठाही आहे। हीअं हले पई ट्रेंडिंग में टिकटॉक ते। पोइ औकात जे हिसाब सां मूं डिज़ाइन ठाही। हालत ॾिसो हाणे तेरी औकात अची वई। सिलाई पंहिंजो छिके वठे मूंखां। नंढड़ी क्लास मुंहिंजी वॾी क्लास तो पंहिंजी क्लास जे हिसाब सां कपिड़ा पा। हू कारे कलर जो आहे ईअं थोरो ब्लू कलर जो आहे। मुंहिंजो बि कारो आहे। असां ॿिन्हिनि भेणनि जा हिकु जहिड़ा आहिनि। डिज़ाइन वरी संदे ते भलियूं रखंदी अथई।
मुझे तो सिंपल रखी कम चल रही असल में ही तकड़ कंदियूं आहिनि ऐं आउं पंहिंजे सुकून सां सिबींदी आहियां पर सोचे सोचे सम्झे पोइ सिबींदी आहियां। हाँ हे हिकिड़े ॾींहुं कपिड़ा ॾींदी ॿिए ॾींहुं 4 चकर कढंदी कपिड़ा कोन विया कमु पोइ हले छा तो दे चवंदा ॾियूं त कपिड़ो ओॾी महिल असांखे मिले। हा कल्ह त ॾेई हुई कपिड़ा वरी तूं चईंदी आहे कि मूंखे ॾे वापसि। हाँ अॼु ही बि वॻो अॼु कैमरा में जब पलक झपकाए मूं सभु कपिड़ा ॾेखारे छॾिया। हाँ मुंहिंजा वरी सुकून सां ॾेखारींदसि। ये भी गर्मी जे हिसाब सां वरितो। ये गर्मी जे हिसाब सां कलर ॾिस केॾो तेज़ आहे भलो। हाय हाँ तेड़ा मिलनि ई कोन था कपिड़ा। हाणे अहिड़ो वॻो मिले ई कोन थो। हीअ 90s जो वॻो आहे सो हाणे किथे पर छो अधे हेॾो पुराणो बि कोन्हे। हीअ 90s जो हीअ रेखा वारी जवान हुयूं तॾहिं पाईंदी हुयूं। हाणे त चरी पूरी थी हुई असां तॾहिं वठी रखी छॾियो हीअ अॼु सिबायो आहे। हाँ तव्हां ॾिसो पुराणे दौर जी ॻाल्हियुनि जी छा ॻाल्हि कयूं। पुराणो दौर थी कहिड़ो बाबा पुराणो दौर हो ऐं भलो दौर हो। सस्ताई वारो ई शयूं भलियूं। ॾेखारींदसि कमु संतान्या कोन सिबिया आहिनि रुगो वीचारी असां सभिनि भेणनि जा सिबिया आहिनि। हा हीअ अदी मुंहिंजो आहे दिस इज़ मुंहिंजो दुपट्टो। दिस इज़ गर्मी में कारो साओ थी वियो आहे। ॾिस चमक पटी कहिड़ी भली आहे। हिनखे ज़ीको कराईंदसि गंदी खे। अॼु वेंदे न वरी हा बाज़ारि वञा थी पोइ मूंखे वठी हलिजांइ हलंदी सही पंहिंजो। माठ करे वे पैसो न हुजे त ॻाल्हि न कंदी कर ॿार वञी। हीअ अदी मुंहिंजो वॻो आहे। छा खोले ॾेखारियांसि आहे कुझु बि कोन। हीअ ॾिसो अॼु सिबणा ॾेई अचां छो तूं पाण नथी सिबी? दादी मुंहिंजी तबियत सही आहे कान। अॼु दर्जी गाॾी सिबाए अचां शहर में। मूंखे ॾे त सिबी ॾियईं सोला करे। हा हा न दर्जी खे चईंदसि ईद वारी राति ॾे है न मूंखे हाणे वांदी कोन्हे थकी पई आहे मुंहिंजा हथ ई छिलजी विया आहिनि। तव्हांजा कपिड़ा अहिड़ा अॼु वञा थी दर्जी खे ॾेई ईंदसि भाई खे सिबणा। सही भला हीअ ॾेखार तुंहिंजो। तूं झटि में सिबी ॾींदो। ई दर्जी वरी ॾियो त वरी उहे वरी फिटिंग ते सिबियो ॾियनि। इहा वरी मूंखे कावड़ थी अचे। चयो पहले आहिनि कैंसल पाण 2-3 ॾींहं अथई पंहिंजो पाण सिबाई बसि ॿियो हाणे छा कंदा। 3 ॾींहं ईद में हाणे छा सिबा मूंखे घर जो कमु ई नथा छॾे ॾियनि। ॾिसां भला राति जो सिबंदसि। हा जाइए कर रात जो टाइम ते सिब। ये कलर कहिड़ो भलो आयो। हीअ अदी मूं वरितो आहे ईद वारे ॾींहुं पाईंदसि। इहो ईद वारे ॾींहुं पाईंदे? हा चमकंदसि ईद वारे ॾींहुं। सही आहे दी सही तो साण केरु मुक़ाबिलो कंदो। अदी पाईंदसि न जंहिंजी फिटंदी न उहो मुक़ाबिलो कंदो तोसां। हा पोइ तॾहिं त चवां जंहिंजी मथां ई फिटल हूंदी तॾहिं त तोखे चवां थी त तूं मूंसां न फिटा तोखे ख़बर ऐं न फिटाईंदो ॿियो केरु फिटाईंदो। ॾाॾाणा बि फ़क़ीर त ॾाॾाणा बि फ़क़ीर ऐं पाण फ़क़ीर हाणे वॾी सॻा वठी ईंदी आहे। हा हीअ बि ॾिस मुंहिंजा 5 आहे। सही आहे। हिनजी गंदी कढी रखी आहे। चवांसि थी मूंखे ॾे ई नथी एतिरा तव्हांखे लॻंदो हूंदो हीअ फिटल आहे फिटल कोन्हे। दिस इज़ हिनजी डिज़ाइन आहे। हीअ गंदी आहे ऐं हीअ 1 पीस सूट आहे। हीअ ॾिसो अदी कलर कहिड़ो भलो आहे। हिनखे कलर हिनखे अहिड़ी भली डिज़ाइन ॾींदसि तूं यादि रख। वाह 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 वाह। मूंखे पहिरीं इहो ॿुधाए हीअ ॾेखार बाबा जो डोरी हणांसि जा ईअं सिबांसि रबीन हणीसि सुठो लॻंदो। हीअ बाबा जो ऐं हीअ बिलावल जा बिलावल हीअ हिकिड़ो मिंट इहा ही बिलावल जा आहिनि। हीअ बिलावल जा कपिड़ा ॾिसो कहिड़ा भला छॾे ॾियो हुनखे ध्यानु न ॾियो। हाणे अदी पंहिंजो जेके वरितियूं अथई बि तोखे ऐं थोरो हिते वेहां अथेली जा। ऐं हिन वारे वरी असीं एतिरो सामान वरितो ई कोन। इहे वाजियूं वरितियूंसीं इलाही पियूं आहिनि त मुंहिंजो हाणे मिड़ेई थोरो भला हीअ वरी ॾिसो कहिड़ियूं आहिनि। सन्यूं मिड़ेई गर्मी जे हिसाब सां मेहंदी खां सवाइ त जहिड़ी ईद थिए ई कोन थी। मेहंदी न हाणे लॻे ई कोन थो त कोई ईद आहे। ऐं हीअ तव्हांजी मास्टर शेफ अदी हीअ ईद जी राति पायूं छा हज वारी राति? हा भले तूं सुरमई पाइजां इहो पाईंदसि। तव्हांजी मास्टर शेफ अदी जेके आहिनि जाम वठंदी आहे नेल पॉलिश नेल रिमूवर इन लाइ ख़ासि। मेडोरा जो 90s जो मुंहिंजी सुर्खियूं ॾेखारिजांइ। हा दे रखण दी ही बस आई हिन लाइ साई गंदियूं रख मेडोरा जो हाणे मिलनि ई कोन थियूं अदी ॾाढी भलियूं सुर्खियूं आहिनि मेडोरा जो। बाज़ार में लखा ॾिठोगी। हा ये ॾिसो मां हथ कया केॾा गंदियूं धिको कराए अचे
ऐं हिन मुंहिंजा आहे गंदियूं जेको हलो जब हलंदासीं ऐं ॿिया पुछा करे अचां हिन जूं गंदियूं कोन केॾी सुठियूं आहिनि ऐं हेयर स्टाइल वग़ैरह ठाहिण लाइ ये पोनियूं बसि एतिरो ई रबड़ बिलावल आहे बसि एतिरो ई इहा ई हुई असांजी ईद जी शॉपिंग। अञा कुझु रहियल आहे चूड़ियूं ऐं सैंडल वग़ैरह उहे वरी वठो तव्हांखे ॾेखारींदासीं। बाय बाय अल्लाह हाफ़िज़।